हिम्मत, जुर्रत और बहादुरी आई तो दूसरी तरफ मुझे इसके लोग सबसे ज्यादा अमल पसंद जी चार डाल बिया जद वापस जी मान डाल में आसन कमंद जी पोकई सावक आई सुराण जेका लाड़ काची उत्तर बंज दराणो अजरक गुलन में ओढे रंग धरती टीवी पारां ऐलानियल सहप ऐं रवादारी वारी सिंध जे सिरे हेठि चोटियारियूं जे पासबान पब्लिक स्कूल में सकाफ़ती रंगनि सां भरपूर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि सिंध जी सकाफ़त जी मौज़ूअ सां तक़रीरूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया। बैदि में सिंध जे क़ौमी गीतनि ते रक़्स करे ख़ूब दाद हासिल कयो। उन हवाले सां प्रोग्राम में शिरकत कंदड़नि ऐं शागिर्दनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सहप ऐं रवादारी वारी सिंध धरतीअ जे सॾ ते खे मोट ॾींदे अॼु पासबान पब्लिक स्कूल चोटियारियुनि में सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। हिन प्रोग्राम मल्हाइण जो मक़सदु आहे त स्कूल जे शागिर्दनि खे जेको आहे पंहिंजी सकाफ़त जी ख़बर पवंदी त असांजी सकाफ़त छा आहे ऐं सिंध जी जेका सकाफ़त उहा तमामु क़दीमी ऐं तारीख़ी आहे जंहिंजा आसार मुहनि जे दड़े खां मिलनि था। सहप ऐं रवादारीअ वारी सिंध जो उनवान हेठि धरती टीवी वारनि जेको ही प्रोग्राम सजायो आहे सकाफ़त जे हवाले सां ॾींहं जो ऐलान कयो आहे। इनखे असां भरपूर मोट ॾियूं पिया, पंहिंजे इलाइक़नि में प्रोग्राम बि थियनि पिया ऐं उन हवाले सां हिते पासबान पब्लिक स्कूल में प्रोग्राम मुनक़िद कयो अथऊं। हिन में मासूम जेके ॿार हुआ उन्हनि ॾाढी सुठी परफॉर्मेंस ॾिनी ऐं हुननि सिंध ते ॻाल्हायो। स्कूल चोटियारियूं में सिंध जो सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। जंहिंजी सुञाणप हूंदी आहे जे असां सिंधियुनि जी सिंधी टोपी अजरक पटको त अॼु उन हवाले सां असांजे पासबान पब्लिक स्कूल चोटियारियूं में हर साल थींदो आहे। हींअर बि असां अलहमदिल्ला प्रोग्राम थी रहियो आहे त असांखे वॾी ख़ुशी महसूसु थी। ॿारड़ा जेको पंहिंजी दिलचस्पीअ सां जेको हिसो वठी रहिया आहिनि असांखे तमामु घणी हिकिड़ी ख़ुशी थी। स्कूल में सिंधी ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। हर क़ौम खे पंहिंजी ॿोली हूंदी आहे। असां सिंधियुनि खे बि सिंधी ॿोली आहे। अॼु खां 5000 साल अॻु में सिंधी ॿोली हूंदी हुई। असांखे घुरिजे त हर स्कूल में सिंधी ॾियारो मल्हाइणु घुरिजे। असां हर साल सिंधी ॾियारो मल्हाईंदा आहियूं। अॼु हिन साल बि असां सिंधी ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। इंशाअल्लाह असां हर साल सिंधी ॾियारो मल्हाईंदासीं। कैमरामैन एजाज़ शर सां गॾु हयात ख़ासकली धरती टीवी चोटियारियूं।